बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। व्यूज़ टाइम प्रोग्राम भली कर रहा हूँ जो मेज़बान अली वकास जो नाज़रीन DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उन प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त अज़्म इस्तेहकाम फ़ौजी ऑपरेशन न पर दहशतगर्दनि ऐं ॾोहनि जो गठजोड़ टोड़ण लाइ हिकु घण रुखी मल्टी डायमेंशनल हिकमत अमली आहे। इंतिहाई संजीदा मामलनि ते बि मुल्क में सियासत कई पई वञे ऐं मुल्क में बेनामी प्रॉपर्टीज़ स्मगलिंग ऐं नॉन कस्टम पेड गाॾियूं जेके आहिनि उहे दहशतगर्दी में इस्तेमालु थी रहियूं आहिनि। हिकिड़ो मामिलो इहो आहे। ॿियो मामिलो उन्हनि सां वटि इहो आहे त जर्मनी जी शहर फ्रैंकफर्ट में पाकिस्तानी कौंसल खाने में अफ़गान शहरी तरफ़ां हमिलो कयो वियो आहे, जंहिंमें हुन भंजड़ा कई ऐं झंडो लाहे साड़ण जी कोशिशि कई आहे। वज़ीर दिफ़ा वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे ख़्वाजा आसिफ़, हुन अफ़गान शहरनि खे इन एहसान फरामोश करार ॾेई छॾियो आहे। पाकिस्तान तरफ़ां हिन ते वाक़े ते मज़म्मत कई पई वञे हली ऐं पाकिस्तान तरफ़ां जर्मनी जे परॾेही खाते खां बि मुतालबो कयो आहे त जांच जो मुतालबो कयो आहे। इन सॼी सूरत सां पैनलिस्ट सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनल में जिन मूंखे जॉइन कयो आहे अॻूणा सफ़ारतकारनि GR बलोच साहब, सीनियर तज़निगारनि प्रोफेसर इनाम भाटी साहब, माशी माहिरनि प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडो साहब, सीनियर तज़निगारनि इदरीस लिगारी साहब। GR बलोच साहब, प्रोग्राम जी शुरूआत तव्हां कंदासीं। सर, जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में पाकिस्तानी काउंसिल खाने ते अफ़गान शहरी तरफ़ां हमिलो कयो वियो आहे, जंहिंमें हुन भंजड़ा बि कई आहे ऐं झंडो लाहे साड़ण जी बि कोशिशि कई आहे। पाकिस्तान तरफ़ां हुन जी मज़म्मत कई पई वञे ऐं जर्मनी जे परॾेही खाते खां जांच जो मुतालबो कयो वियो आहे। तव्हां सर छा कमेंट्स कंदा? ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं इन में सभ खां जेका अफ़सोसनाक इन जो जेको पहलू आहे उहो इहो आहे त उन में असांजे हिकिड़े पड़ोसी मुल्क जा बाशिंदा जेके आहिनि से उन जवाबदार आहिनि उहे ई उन में शामिल हुआ। उन्हनि ई पाकिस्तानी झंडे जी बेहतरामी कई आहे। उन्हनि ई असांजे डिप्लोमेटिक जेको सफ़ारत खानो आहे उनजी वायलेशन कई आहे। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेतिरा बि डिप्लोमेटिक प्रेमिसिस हूंदा आहिनि ॿाहिरि, उन्हनि खे वियना अंडर द वियना कन्वेंशन इम्यूनिटी हूंदी आहे। को बि माण्हू ऐं उहा हिकिड़ी पाकिस्तान जी धरती ॼाणाई बि आहे। हिकु एम्बेसी ऑफ पाकिस्तान कंहिं बि मुल्क में आहे त इट इज़ लाइक द टेरिटरी ऑफ पाकिस्तान। सो इन वे उहे जेके हमले करण वारा हुआ उन्हनि न सिर्फ़ु त हिकिड़ी पाकिस्तान जे सरज़मीन ते इहा वायलेशन कई आहे, पर उन लिहाज़ सां जेके असांजा होस्ट आहिनि उते जर्मन गवर्नमेंट, उहा मुकमिल तरह सां रिस्पॉन्सिबल आहे। ऐं जेका ख़बर अचे पई थी, जेके तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं, त जर्मन गवर्नमेंट जेको आहे सो तमामु हिकिड़ी तेज़ी सां उन ते कमु कयो आहे। ऐं कुझु जेके हुआ उन में हमले करण वारा, उन्हनि खे आइडेंटिफाई बि कयो आहे सोशल मीडिया जे पोस्ट के थ्रू, ऐं उन्हनि खे अरेस्ट बि कयो वियो, विच इज़ वंडरफुल आइडिया। लेकिन इहो ॾिसणु घुरिजे त इन जा असल में पोयां असबाब छा हुआ, छा आहिनि ऐं छा हुआ। छो जो सभ खां ख़तरनाक पहलू इहो आहे इन ॻाल्हि जो त न सिर्फ़ु उन्हनि फ्रैंकफर्ट पे, लेकिन इहा ख़बर आई त उन्हनि बर्लिन में बि असांजे ॿी सफ़ारतखाने ते हमले जो प्लानिंग कई हुई। हाणे ख़बर न आहे उहा थियो हमिलो या न थियो, उनजी मूं अञा प्रेस रिपोर्ट न ॾिठी आहे। लेकिन यकीनी जेको फ्रैंकफर्ट में थियो, जंहिं तरह सां उहे प्रेमिसिस में अंदरि विया, उहे तव्हां बि विजुअल ॾिठा आहिनि, असां बि ॾिठा आहिनि। तमामु हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि तरह उहा अचणु अफ़गानिस्तान तरफ़ां, जिन खे असां गुज़िरता 40 सालनि खां जिन जे करे असांजी मुआशरती ऐं सियासी तबाही आई आहे। ऐं अञा बि जहिड़ो करे असां वटि 2-2.5 मिलियन उन्हनि जा जेके अफ़गान रिफ्यूजीज़ आहिनि से असांजी सरज़मीन ते आहिनि। असांजी महिमान नवाज़ी जो इहो अफ़गानिस्तान जे माण्हुनि तरफ़ां जवाबु तमामु अफ़सोसनाक ऐं शर्मनाक आहे मुंहिंजे नज़र में। ऐं इन जी जेतिरी बि जिन खे नंदियो वञे ओतिरो घटि आहे। इट इज़ लाइक अनसिविलाइज़्ड, इट इज़ अननीबरली, ऐं हिकिड़ो तमामु हिकिड़ो बुज़दिलाना हमिलो आहे जंहिंजो को कारण नज़र नथो अचे। यकीनन के अहिड़ियूं क़ुवतूं हूंदियूं जेके पाकिस्तान मुख़ालिफ़ आहिनि, ॿाहिरि जूं या अंदरि जूं, नाहे ख़बर असांखे। उहे सभु गॾिजी पाकिस्तान खे हेठों ॾेखारण लाइ, पाकिस्तान जे इमेज खे वधीक ख़राबु करण जे लाइ, पाकिस्तान खे हिकिड़ो रॉन्ग नेगेटिव मीडिया में ॾियण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं हरकतूं थींदियूं आहिनि।
लेकिन मूंखे उमेद आहे त जर्मन हुकूमत इन ॻाल्हि जे आख़िर ताईं पहुचंदी ऐं मालूमात कंदी त कहिड़ा माण्हू कहिड़ा अवामिल शामिल हुआ, कहिड़ा क़ुवतूं हुयूं इन जे अंदरि, ऐं उन्हनि खे पंहिंजे कानून मुताबिक़ ऐं इंटरनेशनल कानून मुताबिक़ उन्हनि ते यकीनी उन्हनि खे पनिशमेंट मिलणु घुरिजे। जी सर, तव्हां सम्झो था त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान सां जेके पोइ तालुकात आहिनि, जेके बाइट रिलेशन्स आहिनि या स्ट्रेटेजिक रिलेशन्स आहिनि, अहिड़ा नेबरहुड सां रिलेशन्स आहिनि, उन्हनि ते छा असरु पवंदो हिन सूरत हाल ते? ॾिसो, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जा जेके तालुकात आहिनि ॾाढा इम्पॉर्टेंट एंड वाइटल आहिनि। असां उन्हनि तालुकात खे मां मुंहिंजे नज़र में पाकिस्तान अफ़गानिस्तान जा तालुकात बाक़ी जेतिरी बि असांजी फॉरेन पॉलिसी आहे उन मां सभ खां वधीक प्रायोरिटी ॾियां थो, इन करे त हिकिड़ी तारीख़ आहे, जियोग्राफिकल लोकेशन आहे, टिघो हिकिड़ो सरहद आहे, ऐं ॿियो जेको एथनिक कॉमनैलिटी आहे, लिंग्विस्टिक कॉमनैलिटी आहे, त उन में पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सलामती, अफ़गानिस्तान में अमन खां सवाइ कोन थो रही सघे, ऐं साॻी तरह अफ़गानिस्तान जेकॾहिं पाकिस्तान जो अमन ख़राब करे थो, पाकिस्तान जी इकोनॉमी उन सां इम्पैक्ट थिए थी, त हू बि आराम सां नथा रही सघनि। सो इहो हिकिड़ो लाज़िमी मलज़ूम आहिनि ॿई मुल्क हिक ॿिए जे लाइ। लेकिन हिन में देयर इज़ सम कम्युनिकेशन गैप, उहो गैप असां तरफ़ां बि थी सघे थो, ऐं ख़ासि तरह अफ़गानिस्तान जी जहिड़ी क़िस्म जी हुकूमत हींअर आयल आहे जेका वाक़िफ़ त ज़रूरु आहे डिप्लोमेटिक नॉर्म्स छा हूंदा आहिनि, तरीक़े सां कीअं हलिबो आहे, लेकिन अञा त छाकाणि जो पंहिंजे फॉर्मेटिव स्टेज में आहे, त अञा बि तवक़ करे सघिजे थी त पाकिस्तान उन्हनि खे राह रास्त ते इन लिहाज़ सां आणे त पाकिस्तान जी स्ट्रेटेजिक अहमियत अफ़गानिस्तान जे लाइ ऐं अफ़गानिस्तान जी अहमियत पाकिस्तान जे लाइ उन ॻाल्हि खे वाज़े करे। सो आई थिंक देयर इज़ अ नीड फॉर अस त इन खे असां तमामु हिकिड़े थधे दिमाग़ सां, तमामु हिकिड़े डिस्पैशनेटली इन रिलेशनशिप खे ॾिसूं, ऐं प्रोपेगेंडा ऐं जेके ख़ासि तरह अंदरूनी ख़लफ़शार वारा माण्हू जेकॾहिं इन्हनि एलिमेंट्स सां मिली पाकिस्तान जो नालो बदनाम करणु चाहिनि था ॿाहिरि, पाकिस्तान खां ॿाहिरि, त उन ॻाल्हि जो सदबात तमामु सख़्तु ऐं आयरन हैंड सां कयो वञे, ऐं उन जे लाइ यकीनन पाकिस्तान खे न सिर्फ़ु जर्मन हुकूमत खे करणु घुरिजे इन ॻाल्हि ते कंपेल, त हू हिकिड़ी इंटरनेशनल कमीशन जेका असां एस्टेब्लिश करे, जेका इन खे ॾिसे त कीअं किथां माण्हू आया, छो आया, ऐं उनजो मोटिवेशन छा हो, साॻी तरह साइमल्टेनियसली हिकिड़ी सुठी तमामु कॉम्पिटेंट प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन टीम सब पाकिस्तान में भी ठहे, उहा ॾिसे, फोरेंसिक जेका सो ऑडिट करे, उन्हनि वीडियोज़ जो, ऑडियोज़ जो, माण्हुनि जो आइडेंटिफिकेशन करे त उहे माण्हू कहिड़ा हुआ, छा उहे माण्हू त कोन्हनि जिन खे असां पाण हितां फैसिलिटेट करे जर्मनी मोकिलियो आहे। इहो असांखे न विसारणु घुरिजे त हज़ारे जेके सो कॉल्ड जेके फैसिलिटेटर हुआ अमेरिकन जा से पाकिस्तान आया, ऐं उन्हनि खे इन वादे सां आंदो वियो त उहे अॻिते हली इन्हनि मुल्कनि में वेंदा, ऐं शायदि इन मां कुझु विया बि हुजनि, मूंखे न आहे ख़बर त उहे माण्हू जेके विया एक्चुअली हमले करण जे लाइ उन में उहे शामिल आहिनि, पर यकीनी ॻाल्हि आहे त पाकिस्तान पूरा जेस्चर ॾेखारिया आहिनि अफ़गानिस्तान खे, उन्हनि जी जेका हालात आहिनि उन में फैसिलिटेशन करे, उन में तकलीफ़ूं घटाइण जी कोशिशि कई वई आहे शुरू खां वठी, जॾहिं खां रशियन सोवियत यूनियन जो हमिलो थियो 79 खां वठी, ॿिया जेके मुख़्तलिफ़ मरहला ईंदा रहिया आहिनि अफ़गानिस्तान जे हालात में, मिलिटरीली, पॉलिटिकली एंड स्ट्रेटेजिकली। जी ठीकु आहे, थैंक यू सो मच जियार बलोच साहब। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, तव्हां ॻाल्हि ॿुधी जियार बलोच साहब जी। सर, मामिलो इहो आहे त DGISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, हुन मुल्क में अज़म इस्तेकाम जेको ऑपरेशन शुरू कयो वियो आहे उन बाबति हुन ॻाल्हि ॿोल कई वञे, इहो फौजी ऑपरेशन न आहे पर दहशतगर्दी ऐं ॾोहनि जो गठु जो टोड़ण लाइ मल्टी डायमेंशनल जे हवाले सां हिकिड़ो हिकमत अमली आहे। छा कमेंट्स कंदा सर तव्हां हिन हवाले सां? महिरबानी अली वकास। गठजोड़ तोड़ण जे लाइ ख़बर न आहे अज़म इस्तेकाम ऑपरेशन आहे या अदम इस्तेकाम आहे। ज़रबे अज़ब हुजे या माज़ी में जेके बि ऑपरेशन्स थिया 2014, 2021 या हींअर जेको आहे, उन जी हासिलात जेका थी आहे उन खां वधीक मूंखे लॻे थो त नुक़सानु वधीक थींदो रहियो आहे। उन जो सबबु छा आहे? सबबु शायदि इहो आहे त अञा ताईं उन ऑपरेशन जे वक़्तु इहो तइ कयो कोन थो वञे त कंहिंखे मुकमिल वाइप आउट करिणो आहे ऐं कंहिंखे जेको आहे वरी बख़्श करिणो आहे। हिते ईअं थो थिए त जॾहिं बि कंहिं बि हिकिड़ी धुर जे लाइ सॉफ्ट लाइन हुजे थी, उन सॉफ्ट लाइन जे करे अॻिते हली करे उहे शयूं वरी ॻिची में पइजी वञनि थियूं।
मूंखे त हैरत थी त हींअर ख़ुदि ISPR जे DG पाण चयो आहे त असां हिन साल में कोई 22,409 जेको आहे सो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कया आहिनि ऐं जॾहिं एतिरा ऑपरेशन कया आहिनि उन खां पोइ बि हासिलात तव्हांजी चंद 100 दहशतगर्दनि खे या उन्हनि खे गिरफ़्तार करण या ख़तमु करण जी तव्हां जेका आहे सो कई आहे कोशिश त 22,000 ऑपरेशन में त मुंहिंजे ख़्याल में मुल्क जे अंदरि पूरी दहशतगर्दी ख़तमु थी वञणु खपे आहे उहा ख़तमु छो नथी थिए उनजो सबबु शायदि इहो आहे। प्रोफेसर रफ़ीक अहमद चांडू साहब, सर तव्हां सर छा कमेंट्स कंदा इन हवाले सां? सवाल रिपीट कयो, कहिड़ो सवाल आहे? सर DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उन चयो आहे त अज़्म इस्तेहकाम फ़ौजी ऑपरेशन न पर दहशतगर्दी ॾोहनि जो गठजोड़ टोड़ण लाइ मल्टी डायमेंशनल हिकिड़ी हिकमत अमली आहे असां हिन सां। ऐं इंतिहाई संजीदा जेको मामला आहिनि मुल्क में उन्हनि ते सियासत कई वञे थी। डिजिटल दहशतगर्दी जे हवाले सां उन चयो त मुल्क में आहे इन जो ख़ात्मो असांखे आणणु तमामु ज़रूरी आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हीअ ऑपरेशन जेको जंहिंखे जीअं डिफाइन कयो आहे DG ISPR तरफ़ां त भाई हिकिड़ो ऑपरेशन आहे ऐं गॾियल ऑपरेशन आहे, हिनखे उहो ऑपरेशन जेको फ़ौजी ऑपरेशन आहे उहो न ॾिठो वञे। पर हक़ीक़त इहा आहे त दहशतगर्दी पाकिस्तान में यानी जंहिं दौर में असां हार्बरिंग कई उन्हनि जी उन खां पोइ मौजूदु आहिनि ऐं उहे हमेशह इहो ॾेखारींदा रहनि था, न सिर्फ़ु इहो पर स्टेट खे चैलेंज कंदा रहनि था। ऐं हुननि जा हिते हिमायती अफ़गानिस्तान खां वधीक आहिनि। जेकॾहिं असां इहो मञूं था इहे माण्हू अफ़गानिस्तान खां अचनि था त हिते मुल्क में उन हिमायती तमामु घणा आहिनि, तमामु घणा ग्रुप आहिनि जेके उन हिमायती आहिनि। जेकॾहिं स्ट्रेटेजिकली उन्हनि सियासी ग्रुपनि सां जेके ग्रुप उन्हनि खे फुली सपोर्ट कनि था उन्हनि सां डील नथो कयो वञे त पोइ हिन ऑपरेशन जो को ख़ातिर ख़्वाह निकिरंदे नज़र नथो अचे पियो। हीअ नेक्टा वारनि तरफ़ां इहो इन जी सॼी कमांड उन्हनि जे तरफ़ां चयो थो वञे। पर मां सम्झां थो त असां इन जेको इनिशिएटिव आहे, एंटी टेररिस्ट इनिशिएटिव आहे, उनखे हलण खां पहिरीं ॾिसूं था त तमामु घणे मसइलनि जो शिकार आहे। पहिरियों मसइलो इहो आहे त KP सॼे में जेका हुकूमत आहे उहा यानी इस्टेब्लिशमेंट सां बिल्कुलु साम्हूं आहे, उहा नथी बि चाहे त इस्टेब्लिशमेंट को बि हिते कामयाबु क़िस्म जो ऑपरेशन करे ऐं हिननि मां जान छॾाए। का ख़बर नथी पवे त उते सपोर्ट बेस जेको आहे उहो उन जेका हुकुमरान धुर आहे उनजो बि आहे या ॿिया जेके आउटफिट्स आहिनि जिन जी असांखे ख़बर आहे त जेके बुनियाद प्रस्तान आउटफिट्स आहिनि उहे यकीनी तौर ते हुन सां गॾु आहिनि। इहो हिकिड़ो सॼो अहिड़ो हिकिड़ो कैनवस आहे जंहिं ते हिकिड़ी जंहिंजे अॻियां हिकिड़ी मिस्टी सूरत हाल नज़र थी अचे। यानी जेको ईंदो आहे इन प्रेस कॉन्फ्रेंस मां काफ़ी सुवाल आहिनि जेके सहाफ़ियुनि कया आहिनि ऐं काफ़ी ॿिया सुवाल उभरनि था। पर मसइलो इहो आहे त छा इन इनिशिएटिव खे कंप्लीशन ताईं खणी वञिजे, छो त 2-3 अॻु में ई ज़रबे अज़ब ऐं ॿिया बि थिया आहिनि। उन्हनि में ऐलान इहो कयो त बाबा हाणे सभु दुश्मन हटी विया आहिनि, तव्हांखे माना उन्हनि खे असां सरहदुनि ते पुॼाए छॾियो आहे, हाणे कुझु बि न थींदो, पाकिस्तान जा माण्हू सुकून सां सुम्हनि। पर ईअं न थियो आहे। वरी ॿिए ॾींहुं वरी माना हाणे वरी हर ॿिए दौर में वरी वधीक फोर्स सां दहशतगर्दी शुरू थी आहे। इन करे मां सम्झां थो त जेका DG ISPR जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उहा हुननि जी पंहिंजी जेका पोज़ीशन आहे उनजो जेको PTI वारनि ऐं उन्हनि जेको कयो पिए त भई प्रोपेगेंडा जेका हले थी पई, प्रोपेगेंडा वार, उनखे त कम्बेट करे सघे थी पई। पर ओवरऑल जेके गोल्स आहिनि उन्हनि ते मां सम्झां थो त प्रेस कॉन्फ्रेंस कंहिं मतिलबु त जामे तरीक़े सां लाइट शेडिंग में कामयाबु न रही आहे, छो त उहो सम्झ में नथो अचे त उहो कीअं माना उनजो इनिशिएटिव्स आहिनि ऐं उहो कीअं असांखे कामयाबी ॾेई सघे थो पियो। हिन वक़्त ताईं असां ॾिसूं था त इन क़िस्म जी माना फायरिंग जेका आहे करे सघनि था जॾहिं हू उन में स्वात जे इलाइक़े में इन्हनि में बनू में, त पोइ मतिलबु आहे त इहा का इंटेलिजेंस बेस त न चइबी। इंटेलिजेंस बेस हुजे त असांखे अॻु में ख़बर पवे आहे केरु किथे आहे, केरु कीअं आहे। हिते त वाइस चांसलर जी अपॉइंटमेंट में बि इंटेलिजेंस खे ख़बर पए थी त भई फलाणो सही न आहे, फलाणो सही आहे। हुते माना टेररिस्टनि जी ख़बर कान थी पए। तमामु हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। सो मां सम्झां थो त तमामु हिकिड़ो मुश्किल मरहलो आहे उनखे अचीव करणु, उन आउटकम जंहिंजे लाइ असां दुआ ई करे सघूं था।
जी ठीकु सर। प्रोफेसर इनाम भट्ट साहब, तव्हांजी ॻाल्हि में कंटिन्यू रहिजी वई, तव्हां हाणे कंटिन्यू कजो सर। त उन में मुंहिंजो चवणु इहो आहे पंहिंजो अली वकास, जेकॾहिं दहशतगर्दी खे मुकमल ख़तमु करण जी नीयत आहे त उन जे लाइ हिकिड़ी इहा सोच अख़्तियार करणी पवंदी त हर उहो मज़हबी इंतिहा पसंद गिरोह जेको पाकिस्तानी रियासत जे आइन ऐं कानून खे क़बूल करण लाइ तयारु न आहे, उन जे लाइ का बि रिआयत न हुजणु खपे ऐं उन्हनि सभिनी जे लाइ हिकु जहिड़ी सोच हुजणु खपे, तॾहिं उहो थींदो। ॿी जेका आम शइ आहे जंहिंजी ख़ुदि DGISPR निशानदेही कई आहे त मुल्क जे अंदरि जेके बि नॉन कस्टम पेड गाॾियूं आहिनि उहे सभनि जे हज़ारनि जे तादाद में आहिनि, उहे ई दहशतगर्दी में इस्तेमालु थियनि थियूं। त इन जो त ख़ुदि खेसि इहो जवाबु ॾियणु खपे त नॉन कस्टम पेड गाॾी सी पोर्ट जे ज़रिए या कंहिं बि पोर्ट जे ज़रिए त मुल्क में कोन दाख़िल थींदी हूंदी, छाकाणि उते त कस्टम विजिलेंट हूंदी आहे, मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं उहा दाख़िल थिए थी त हुनजो मतिलबु इहो थियो त उन्हनि हंधनि तां या सरहद जे उन्हनि इलाइक़नि मां दाख़िल थिए थी जिते जी संभाल जो ज़िमो जेको आहे ख़ुदि उन्हनि जे संदनि इदारनि जो आहे। त उते अहिड़ियूं वीकनेसिस आहिनि जंहिंजे करे इहे नॉन कस्टम पेड गाॾियूं हिते पहुचनि थियूं ऐं ख़ुदि उहे दहशतगर्द जेके आहिनि उहे इन्हनि ई बॉर्डर्स एरिया मां जेके अंदरि दाख़िल थियनि था, उन जो हिकिड़ो वॾो जेको आहे सो हिसो उन्हनि ई बॉर्डर्स ते जेके सिक्योरिटी लैप्सिस आहिनि उन्हनि जे करे थियनि था। तव्हां सम्झां थो DGISPR खे घण रुखो जेको उन चयो आहे त इहो ऑपरेशन आहे, उन घण रुके ऑपरेशन खे जेकॾहिं सिर्फ़ु सरहद ताईं महदूद करे ऐं उनखे रुगो पंहिंजो सिक्योर कनि ऐं उन खां पोइ अंदरूनी मुल्क जे अंदरि जेकॾहिं का उहा दहशतगर्दी आहे उन में उहो सपोर्टिव रोल अदा कनि त वधीक बहितर थी सघंदो। हिते असां वटि लॻे ईअं थो त उन समूरे मामले में मुल्क जे समूरे कार वहिंवार खे संभालण जे लाइ जेका सोच हुजे थी उहा ज़ाहिर पई थिए, जंहिंमें मिसाल तौरु जस्टिस जुडिशरी उन्हनि ते जेको उन्हनि जी निशानदेही आहे त उते जेके दहशतगर्दी कोर्टूं आहिनि या ॿिया इदारा आहिनि उहे कहिड़ो किरदारु अदा करे आहिनि, इहे सभु शयूं जेके आहिनि उन्हनि खे जेसी तोणी ख़ुदि मुख़्तियार न छॾियो वेंदो, उन्हनि खे जेसी तोणी सपोर्ट न हूंदी, बैकिंग न हूंदी स्टेट जी, जो उहे अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला करे सघनि, तॾहिं थी सघंदो। त हिते आउं सम्झां थो सिक्योरिटी बॉर्डर फोर्सिस ते पंहिंजो वधीक किरदारु बहितर तरीक़े सां अदा करे मुल्क जे अंदरि सियासत खे, जमहूरी अमल खे ऐं इदारनि खे, जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे पंहिंजे पंहिंजे दायराकार में मुस्तहकम करे उनखे अख़्तियार ॾिनो वञे त उहे पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं करप्शन जिते बि आहे उहा उन मुल्क जे अंदरि करप्शन जे ख़ात्मे जे लाइ हिकिड़ो वाज़िह निज़ाम जोड़ियो वञे जेको न रुगो सियासतदाननि ताईं पर उन खां अलावा जेके सिविलियन ऐं नॉन सिविलियन ब्यूरोक्रेसी जेका उन में मुलविस आहे उनखे बि जेसी तोणी उन जे दायरे में नथो आंदो वञे, उनजी गिरफ़्त नथो आंदो वञे, तेसी तोणी इहे शयूं मुमकिन कोन्हे त ख़तमु थी सघनि। छाकाणि त इहा शइ हर वक़्तु इहा साबित थींदी रही आहे त जेका बि दहशतगर्दी आहे उन दहशतगर्दी जे पुठियां हिकिड़ो करप्शन जो बि वॾो हिसो आहे जंहिंजे करे उन दहशतगर्दी जे वाक़े थियण में सहूलियत पैदा थी वञे, जंहिंमें मिसाल तौरु चेक पोस्टुनि तां कंहिं तरीक़े सां जेका रुश्वत थिए थी, करप्शन हुजे थी, उन जे करे उहे गाॾियुनि खां वठी करे माण्हू सरहदुनि जे अंदरि दाख़िल थी वञनि था। मुल्क जे अंदरि करप्शन मुख़्तलिफ़ इदारनि में हुजण जे करे उन्हनि जा शुनासी कार्ड, पासपोर्ट, रहाइश मुल्क जे अंदरि किथे बि आसानी सां घुमणु फिरणु या सहूलियत जेका उनखे मिले थी उहा उनजो सबबु उहो करप्शन हुजे थो। इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं ख़तमु कयो वञे त तॾहिं उहे शयूं बहितर तरीक़े सां नतीजा ॾेई सघंदियूं। त मुंहिंजे ख़्याल में मुल्क जे अंदरि वॾे खां वॾो मसइलो करप्शन ऐं दहशतगर्दी जो पाण में ॻांढापो हुजणु, जेसी तोणी तव्हां करप्शन जो ख़ात्मो न कंदो तेसी तोणी दहशतगर्दी जो ख़ात्मो मुमकिन ई कोन्हे। असां वटि मुल्क जे अंदरि हर उहो ताक़तवर माण्हू जेको चाहे कहिड़े बि इदारे में पंहिंजे मुकमल अख़्तियार रखंदो हुजे, उहो चाहे थो त उनखे उन अख़्तियार जे बदिले में पंहिंजी जेका ई मनमानी करप्शन जे लाइ करे उनखे उहो हासिलु हुजणु खपे। इहा शइ जेका थिए थी उन जे ई सबबु हीअ सभु शयूं जेके आहिनि वधीक आसानी सां मुल्क जे अंदरि ख़तरनाक थींदियूं वञनि थियूं। तव्हां जेको हिन वक़्तु ताईं मुल्क भोॻियो आहे उनजो सबबु उन्हनि सभिनी हंधनि ते उन्हनि माण्हुनि जी विल जो न हुजणु, करप्शन जो हुजणु ऐं दहशतगर्दनि खे आसानी सां सहूलियत पैदा करे ॾियणु जेका आहे उनजो सबबु रहे थी। जी अली वकास साहब, सर तव्हां जीअं ॻाल्हि ॿुधी प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी ऐं प्रोफेसर रफ़ीक मंचाणी साहब जी, तव्हां सभु छा कमेंट्स कंदा हिन हवाले सां? अली वकास महिरबानी, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हां ॾे? जी सर, आवाज़ु अचे पियो। महिरबानी अली वकास।
अली वक़्त ऐं सभ खां पहिरीं थोरो हीअ ॿुधायां थी जेको अमन शरीफ़ साहिब आहे थोरो हिन जो थोरो हीअ आहे त जो वालिद साहिब तव्हांखे यादि हूंदो जनरल ज़ालक जे दौर में जेका जिन जेके आहिनि तिन खे हिननि कोशिशि कयो पियो त जिन्हनि खे क़ाबू करे असां एनर्जी हासिलु कयूं। मुंहिंजो वालिद साहिबु उन स्कीम जो जेको सरबराह हुयो जेके जिन हासिलु करे इज़ा जे दौर में एनर्जी जेका ठाहिण जी कोशिशि कई ऐं मूं ॿुधी हुई जनरल साहिब जी जेका आहे प्रेस कॉन्फ्रेंस ऐं मूं ॿुधो पिए त हुन जेको इलाही दास्तान ॿुधाया तकलीफ़ूं ॿुधायूं त असांखे केॾा केॾा चैलेंजिस आहिनि ऐं केॾा केॾा मसइला आहिनि पाकिस्तान में ख़ासि तौर ते बॉर्डर एरिया जेके आहिनि वन या पेशावर जा जेके केपी जा ॿिया इलाइक़ा जेके आहिनि ख़ुदि वरी सुवाल इहो बि उथारियूं त जेके से पिशावर ऐं केपी में जेके ख़ासि तौर ते केपी में जेके आहिनि उते तक़रीबन 32,000 जेके मदरसा आहिनि ऐं उन्हनि मां 16,000 रजिस्टर्ड आहिनि बाक़ी 16,000 हुन बेवसी जो ॿुधायो त उहा ख़बर न आहे त उहा कहिड़े रिकॉर्ड में आहिनि किथे रिकॉर्ड में आहिनि ऐं असांखे का ख़बर कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में हीउ फस्ट टाइम मूं ॿुधो आहे त असांजो DGISPR साहिबु ॿुधाए पियो त एतिरा मदरसा बि आहिनि एतिरा रजिस्टर्ड आहिनि ऐं बाक़ी एतिरा आहिनि त जीअं का ख़बर कोन्हे उन्हनि जी फंडिंग किथां थी अचे उन्हनि जा पैसा किथां था अचनि ऐं उनखे हलाए केरु पियो कहिड़े मक़सद लाइ हलनि पिया अची उहे सुवाल उथारिया आहिनि। उन खां पोइ हुन ॿुधायो त बल्किस्तान ऐं केपी में जेको आहे उहे हिते कीअं कीअं हमला थियनि था वरी साॻे तरीक़े सां 9 मई जो जेको आहे उन ते बि हुन ॿुधायो त 9 मई जो जेके माण्हू जेके मुलवस रहिया आहिनि इनखे असां ज़रूरु मंतक़ी अंजाम ते पुॼाईंदासीं। माना लॻो ईअं पियो त हिकु हदि ताईं जेको सो माना बेवसी ॾिखणी न हुई पर उन ते चिड़ जेको आहे उहा वधीक चिड़ हुई ऐं अञा ताईं बि जेको सो माना 9 मई जा जेके आहिनि जिन डिफेड कया जिन जेको सो चवनि था रियासती इदारनि जेको के हमला थिया हुआ उनखे अञा मंतक़ी अंजाम ते न पुॼायो वियो आहे। पर साॻे तरीक़े सां वरी डिजिटल टेररिज़म जा बि जेको सो हुन ॻाल्हियूं कयूं त डिजिटल टेररिज़म थी थी पर हिते बि नंढो सुवाल बि हिकिड़ो थिए थो जेको असांजे आम ॿुधड़नि में ऐं पाकिस्तान में बि आहे त हीअ जेका असांजी एॾी सख़्त प्रेस कॉन्फ्रेंस जेके असांजा कनि था DGISPR साहिब ॿिया कनि था अलाए छो उहा ख़ासि तौर ते उन वक़्तु ॾाढी तेज़ी सां थींदी आहे ऐं जल्द थींदी आहे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त नवाज़ शरीफ़ सां मामला हुनजा गड़बड़ में हुजनि बेनज़ीर सां मामला गड़बड़ हुजनि पोइ वरी बेनज़ीर जे लाइ ॿुधायो वेंदो आहे त हाणे असां लाइ हीउ लॻो पियो आहे ऐं वरी असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं इमरान ख़ान सां जेके मामला आहिनि त उहे वरी गड़बड़ लॻी पई आहे। त इहो बि हिकिड़ो पस मंज़र आहे त जॾहिं असां ॾिसूं पिया त तहरीक इंसाफ़ जे पासे रोडनि ते आहे त उहा तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा रियासत लाइ या रियासती इदारनि लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज बणनि था। साॻे वक़्तु वरी असां ॾिठोसीं त अप्रैल 2022 खां अॻु में ऐं 2017 खां पोइ रियासत लाइ वॾे खां वॾो जेको मथे जो सूर जेको उहो हुई नवाज़ लीग हुई त पोइ इहे कहिड़ा पस मंज़र आहिनि त वाक़ई छा इहे जेके उहे ई पाकिस्तान खे चैलेंजिस रहिया आहिनि इहे मदरसा बि चैलेंजिस रहिया आहिनि ऐं बलूचिस्तान केपी में बि उहे हालतूं ईअं ख़राबु रहियूं आहिनि या इन्हनि जो ई ख़ासि जेके मामला उभरनि था ख़ासि मामला थियनि था ऐं जॾहिं एस्टेब्लिशमेंट जा इन्हनि सां मामला बिगड़नि था त पोइ इहे मामला बि साम्हूं अचनि था ऐं फोकस इन ते हूंदो आहे हींअर बि सॼो जेको फोकस हुयो 9 मई ते फोकस हुयो या केपी ते फोकस हुयो बलूचिस्तान ते फोकस हुयो पर उन मां सॼो ॿुधायो ईअं पिए वियो त अणसिधी तरीक़े लाइ मैसेज इहो हुयो त इमरान ख़ान तहरीक इंसाफ़ ऐं ॿिया जेके आहिनि उहे डिजिटल दहशतगर्दी आहे ऐं असां ॾिठोसीं त अॼु FIA जेको छापो हणी रऊफ़ हसन ऐं हुनजे बैरिस्टर गौर ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो आहे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े पासे त केतिरी क्लियरिफिकेशन बि मिले थी ऐं साॻे ई वक़्तु वरी अहिड़ियुनि प्रेस कॉन्फ्रेंसिस मां केतिरा सुवाल बि जेके जनम वठनि था ऐं मूंखे उमेदु आहे त असांजो जेको DGISPR साहिबु आहे त उहो उन्हनि आवाम जे उन्हनि सुवालनि खे बि ज़रूरु एड्रेस कंदो ऐं ॿुधाईंदो त उहे जेके सुवाल केतिरा जीनियन आहिनि या केतिरा जेके सुवाल उहो प्रोपेगेंडा जो हिसो ऐं उन प्रोपेगेंडा जे तनाज़ुर में आहे। ठीकु सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब सर ॿियो मामिलो असां वटि इहो आहे त जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में हुते पाकिस्तानी काउंसिल खाने ते अफ़गान शहरी तरफ़ां हमिलो कयो वियो आहे। हुते भञडाप कई वई झंडो लाइ साण जी कोशिशि बि कई वई पाकिस्तान तरफ़ां उन जी सख़्तु मज़म्मत कई पई वञे ऐं पाकिस्तान जर्मनी जे परॾेही खाते खां मुतालबो कयो आहे जांच जो। तव्हां सर छा चवंदा इन हवाले सां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जेके रिलेशन्स आहिनि उहे कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि? पहिरीं ॻाल्हि तॾहिं वक़्तु जेको जर्मनी जे अंदरि हिन वक़्तु रहंदड़ माण्हू हूंदा अफ़गानिस्तान जा उहे यकीनी तौर ते पनाह गुज़ीनी हूंदा या असाइलम ते हूंदा ऐं मौजूदा जेका अफ़गानिस्तान में तालिबान हुकूमत आहे मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहे उन जा हिमायती या इतिहादी न हूंदा छाकाणि त इहे
उहे ई हूंदा जेके या त मौजूदा तालिबान हुकूमत जे अचण सां ॾेई विया आहिनि या उन खां अॻु में जेको हुयो। पर जेकॾहिं कहिड़ी बि सूरत हाल में ॾिसजे त उहे अफ़गान शहरी जेके गोरी ऐं गज़नवी जी धरती जा शहरी गोरी ऐं गज़नवी मीज़ाइल जे मालिक मुल्क जे सफ़ारतखाने ते जेॾी महिल हमिलो कनि था त उन में इहा शइ नज़र अचे थी त किथे न किथे उन्हनि माण्हुनि जे अंदरि पाकिस्तान जे लाइ का सुठो हमदर्दी वारो रवैयो कोन्हे। ऐं उनखे न रुगो हमदर्दी वारो रवैयो न बल्कि ईअं खणी चइजे कावड़ गम ऐं गुस्सो मौजूदु आहे जंहिंमें हू किन शयुनि में पाकिस्तान खे हुनजो ज़िम्मेवार सम्झनि था। शायदि थी सघे थो जेकॾहिं मौजूदा तालिबान हुकूमत जी सघ खे माज़ी में जेका सपोर्ट हुई उन जी कावड़ हुजे या उन खां अॻु में जेको कुझु थींदो रहियो आहे उन जी कावड़ हुजे, पर हर हाल में ॾिसण इहो घुरिजे त जंहिं मुल्क जा बाशिंदा तव्हांजे ख़िलाफ़ु अहिड़ी सोच रखनि था त उते असांखे पंहिंजी पॉलिसी ऐं पंहिंजी सोच में तब्दीली आणणु घुरिजे। छाकाणि त पाड़ेसरी मुल्क असांजा हींअर जेके बि आहिनि उन जो अवाम ऐं उन जा जेके बि रहवासी आहिनि दुनिया में किथे बि रहंदा हुजनि उन्हनि जी कंहिं न कंहिं तरह सां जेकॾहिं पाकिस्तान जे लाइ रविश इहा थींदी थी वञे त पोइ सुभाणे सफ़ारतखाना न बल्कि रांदियुनि जा मैदान जेके हूंदा उहे बि जंग जो मैदान बणिजी वेंदा। जीअं माज़ी में या हींअर बि मौजूदा वक़्त में थींदो रहंदो आहे त जॾहिं बि हिंदुस्तान पाकिस्तान जी क्रिकेट मैच थिए थी त उन वक़्तु उहा रविश ईअं थी हुजे जहिड़ो हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जंग जे मैदान में लथल हुजनि। त सुभाणे ईअं न थिए त अफ़गानिस्तान सां बि इहा ई सूरत हाल बीहे त आउं सम्झां थो असांखे पंहिंजे पॉलिसियुनि ते पंहिंजी सोच ते ऐं पंहिंजे माज़ी जे कयल ग़लतियुनि ते उन्हनि सभिनी ते नज़र विझणु घुरिजे ऐं ईंदड़ मुस्तक़बिल में पाकिस्तान जी स्ट्रेटजी छा हुजणु खपे उनखे कहिड़े तरफ़ वञणु खपे उन ते सोचणु घुरिजे। उन सां गॾोगॾु अफ़गानिस्तान जे उन मुल्क खे त हींअर हू एतिरो कुझु नथा चई सघनि जेतिरी ज़िम्मेवारी फ्रैंकफर्ट यानी जर्मनी जे अंदरि जर्मन हुकूमत जी हूंदी त जर्मन हुकूमत यकीनी तौर ते इन्हनि शयुनि जो मुकमिल तरह सां जाइज़ो वठंदी ऐं उनजे नतीजे ते पहुचंदी त असुल जा सबब कहिड़ा आहिनि। पर जेका हिन वक़्तु नज़र पियो अचे त यूरोप जे केतिरनि ई शहरनि में जिते जिते मुज़ाहिरा थींदा ऐं मुज़ाहिरनि जा ऐलान जेकॾहिं कया वञनि था ऐं उते जेकॾहिं इहा रविश अख़्तियार कई थी वञे त उहा इलाही पाकिस्तान जे लाइ ॾाढी ख़तरनाक ऐं नुक़सानकार थी सघे थी जो हुन सां हिकिड़ो इमेज जेको ॿाहिरी दुनिया में वेठल माण्हुनि में जुड़े थो उहो ॾाढो ख़तरनाक थिए थो। जी अली वकास रफ़ीक मंचाणी साहिब सां जीअं प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई त पाकिस्तान जेके तालुकात आहिनि वधीक अञा ख़राब थी सघनि था, सर तव्हां छा हाईलाइट कंदा आहिनि मामले खे? जी प्रोफेसर रफ़ीक मंचाणी साहब। सर तव्हांखे आवाज़ अचे पियो रफ़ीक मंचाणी साहब? जी दादा। सर जर्मनी वारो मामिलो आहे, जर्मनी जे शहर फ्रैंकफर्ट में उते पाकिस्तानी काउंसिल खाने ते हमिलो थियो, अफ़गान शहरी हमिलो कयो ऐं पोइ भंजड़ा बि कई, झंडो लाइ साड़ण जी कोशिशि कई वई, पाकिस्तान तरफ़ां उनजी मज़म्मत कई वई आहे। छा सर तव्हां कमेंट्स कंदा हिन हवाले सां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जा तालुकात कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि? ॾिसो इहो हाणे हिकिड़ो पब्लिक जा कुझु माण्हू आहिनि जन उते कई आहे, इहो एक्ट कयो आहे। इहो एक्ट कंहिं बि हवाले सां हिकिड़े पाकिस्तानी शहरी तौर ते असां सभिनी खे हिन मज़म्मत करणु घुरिजे। असां हिनखे तमामु निंदा कयूं था त असांजी जेका MSC आहे उन सां इहो करणु माना त मुल्क जे ख़िलाफ़ु मुल्क ते या ॼण हला आहे। पर इन जे जेके सबब आहिनि उन ते गौर करणु घुरिजे। हिकिड़ो प्रोटेस्ट रिकॉर्ड थियो आहे ऐं इन्हनि प्रोटेस्ट लाइ बि जेके ख़बरूं अचनि पियूं त उहे आहिनि त को उन्हनि जे पासपोर्टनि जा ऐं कुझु उन्हनि जा मसइला आहिनि जेके शायदि उहे आहिनि जेके GR बलोच साहिब जी चयो पिए त उहे आहिनि जेके लॉयल्स हुआ उते जेके US उन जे लाइ कमु कंदा हुआ उन्हनि खे बिरादरी ॾियणी हुई या कुझु करिणो हुयो। अॻु में ई UNHCR सां 70,000 माण्हुनि जी हुनजो हले पियो त उहे हुनखे सपोर्ट कंदा, उहे असां वटि आहिनि उन खां वधीक आहिनि अञा, पर हीअ 70,000 उहे आहिनि जेके पोइ आया आहिनि। इहा सॼी सूरत हाल हिन जो हिकिड़ो वॾो बैकग्राउंड आहे, उहो इहो आहे त अफ़गानिस्तान या शहरी उहो सम्झनि था त हुननि जे मुल्क में जेका तालिबानाइज़ेशन आहे उहा उन्हनि जी जेका गुरबत ऐं पोइते हुजण जो हिकिड़ो वॾो सबबु आहे। मूंखे ख़बर न आहे त हू तालिबानाइज़ेशन जे वर्सेस जेको कम्युनिस्टनि खे सोचींदा त उहे सही हुआ, पर
बहरहाल कंहिं बि सूरत हाल में जेको बि असां मिलूं था माण्हुनि सां चवनि था त इहा जेका तालिबानाइज़ेशन इहा कराई वई, इहा सॼी पाकिस्तान जी रिप्रेज़ेंटेटिव माण्हू आहिनि ऐं पाकिस्तान नथो चाहे त असां वटि डेमोक्रेसी हुजे, असां वटि ह्यूमन राइट्स हुजनि ऐं असां हुनखे कयूं। इहो हुननि जो ख़्यालु आहे, इन सां मुतफ़िक़ भले असां न हुजूं, पर इहो हिकिड़ो ख़्यालु आहे, हिकिड़ो इमेज आहे जेको असांजे मुल्क जो ठहियो आहे। मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेको हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे उनजे करे असांखे असांजी जेका फॉरेन ऑफिस आहे ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि ते गौर करणु घुरिजे त असां इन इमेज खे डिलीट कयूं। इन इमेज खे डिलीट करे सघूं था असां कुझु शयूं जेके असां कंदा रहिया आहियूं उन्हनि जे लाइ उनखे विज़िबिलिटी, उनखे हिकिड़े इंफॉर्मेशन जे सोर्सिस में आणिजे त जीअं ख़बर पवे उते माण्हू खे त बाबा असां तव्हांजे लाइ हेतिरो कुझु कयूं पिया। उन जे बावजूदि बि ॾिसो न, पाकिस्तान में 40% खां वधीक माण्हू गुरबत जे लकीर हेठि था रहनि। तव्हां कंहिं बि चौक ते वञो त माण्हू जेके आहिनि से उते माना माना हिकिड़ा त फ़क़ीर आहिनि जेके कंहिं ज़माने खां वठी पिनंदा आहिनि, तव्हांखे उन बिहेवियर मां ख़बर पवंदी आहे। तव्हां हे नवां माण्हू जेके ॾिसंदो तव्हांखे उन बिहेवियरली तव्हांखे ख़बर पवंदी यार हे उहे फ़क़ीर न आहिनि, हे घरनि जा उहे माण्हू आहिनि जेके फाल करे विया आहिनि, बिलो उन्हनि जी जेका इनकम आहे उहा किरी पई आहे। पाकिस्तान जा पंहिंजा तमामु सीवियर ऐं गंभीर मसइला आहिनि, पर उन जे हूंदे बि पाकिस्तान तव्हांखे अकोमोडेट करे पियो, तव्हांखे माना रहाए पियो, तव्हांजा मसइला ॾिसे पियो। त पाकिस्तान जा पंहिंजा मसइला आहिनि। हाउएवर इहा हिकिड़े कंहिं अरसे दराज़ खां वठी, पहिरीं तालिबानाइज़ेशन खां वठी हिन वक़्तु वरी तालिबानाइज़ेशन, ॾिसो न असां हिन ई प्लेटफॉर्म ते इहे प्रोग्राम कया आहिनि अॻु में, त बाबा जॾहिं तालिबानाइज़ेशन थी हुई त असां सभिनी पैनलिस्टनि ॻाल्हायो, मूंखे यादि आहे त बाबा उहे ह्यूमन राइट्स जा मुखालिफ़ आहिनि, तरक़ी जा शदीद मुखालिफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से एट्रोसिटीज़ कंदा आहिनि ऐं हुन जो तरीक़ेवार जेको आहे गवर्नेंस जो तरीक़ो आहे उहो माना 700 AD वारो आहे। इन करे उहो कंहिं हवाले सां बि कंपेटेबल न आहे अॼु गवर्नमेंट सां। नतीजे में माण्हू भोॻींदा ऐं उहो कनि थियो, उहो थिए पियो। ऐं उनजो हू जेको तव्हांखे यादि हूंदो त जन वञी चांहियूं पीतियूं, कप ॾेखारिया कया हुया, उहे ज़िम्मेवार त आहिनि न। उन्हनि खे त का पुछागजे कोन थी। हिते त ईअं आयो वियो तव्हां जेको तव्हां कयो फबियो, उन जे नतीजे में मुल्क जो इमेज आहे उहो ख़राबु पियो थिए। मुल्क जा जेके तलकात आहिनि, JR बलोच साहिबु ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, या जो जमील साहिबु कई, मूंखे यादि थो पए त जेकॾहिं अफ़गानिस्तान अमन हूंदो त पाकिस्तान में अमन हूंदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ॿई हिकिड़े कॉम्प्लीमेंट कनि था। जेकॾहिं तव्हांखे ॿिन्ही मुल्कनि में माना असां इहो नथा करे सघूं त भई असां बॉर्डर्स पंहिंजूं सील करे छॾियूं आहिनि, अफ़गानिस्तान में जेको बि थिए उते मायुनि खे मारनि, क़त्ल कनि। उहो तालिबान हिकिड़ा गुंडा आहिनि। तालिबान छा आहिनि? हिकिड़ा स्ट्रीट जा गुंडा, 500, 1000, 2000, 5000 माण्हू जिन खे इम्पावर्ड कयो वियो हुयो उन ख़िलाफ़। हाणे उहे जेके हुकूमत ते आहिनि उहे छा छा न कंदा हूंदा, छा छा न कनि था। सो इहो सॼो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। उन बैकग्राउंड जे करे माण्हू उनखे पंहिंजो कनि था पिया, हिकिड़ो इज़हार था कनि पिया। उन इज़हार खे बि असांखे अंडरस्टैंड करणु घुरिजे। साॻे वक़्तु असांखे जर्मनी सां ॻाल्हाइणु घुरिजे, बाबा असां तव्हांजी एम्बेसी जो हिते हिफ़ाज़त कयूं त तव्हां कंदो। सो इहा ॻाल्हि ईअं आहे त हिकिड़ो तमामु तवील अरसे जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे असांजो जेको शेयर कयूं था असां अफ़गानिस्तान सां। उनजा मसइला बि आहिनि जेके ॾिसणु घुरिजनि। जी ठीकु सर, हदीस लिगारी साहब, सर तव्हां छा हिन मामले ते कमेंट्स कंदा? अली वक़ा सभ खां पहिरीं त मुंहिंजे ख़्याल में इहो इंसिडेंट जेको थियो आहे जर्मनी में जेको थियो आहे, इहो वॾो हैरानकुन आहे। ऐं उनजो हिकिड़ो सबबु जेको ॿुधायो वञे पियो, उहो सबबु ही ॿुधायो थो वञे त इस्लामाबाद में को पश्तून शाइर आहे ऐं उनखे 2 ॾींहं पोइ 3 ॾींहं अॻु में को क़त्ल कयो वियो हुयो। ऐं उनजे रदे अमल में उन्हनि जेको फ्रैंकफर्ट में जेको आहे पाकिस्तानी सफ़ारतखाने ते हमिलो कयो हुओ। मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾी जेका हैरानकुन ॻाल्हि हीअ आहे त जर्मनी जहिड़े शहर में ऐं जेके रूल ऑफ लॉ ख़ासि तौर ते जेके यूरोपीय मुल्क आहिनि ऐं उते रूल ऑफ लॉ तमामु सख़्तु आहे ऐं हर हिकिड़ो जेको आम शहरी आहे उन जूं पंहिंजूं नाराज़गियूं या उनखे जेका चिड़ उहा पंहिंजी जॻह ते, पर उहो ईअं ई जेको सो निकिरी पवे, भले कहिड़ो बि हुजे, उहे खणी उते जा रवासी हुजनि, मकानी हुजनि या फॉरनर हुजनि, जेके ॿाहिरि मुल्क जा रहंदड़ हुजनि, पर उनखे ख़बर आहे त हिननि मुल्कनि में असां कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि तरह सां कानून हथ में नथा खणे सघूं। हा, असां पंहिंजे मुल्क में कुझु बि करे सघूं था, पर हिते असां माना बराबरि शहरी आहियूं। जीअं हिकिड़ो आम मक़ामी जेको शहरी आहे उहो साॻियो कानून जेको फॉरनर लाइ बि आहे। ऐं उते हिकिड़ा तक़रीबन के 200 खनि माण्हू वञनि था ऐं पाकिस्तान एम्बेसी खे
ऐं उते हमिलो कनि था त मुंहिंजे ख़्याल में त इहो ख़ुदि जर्मन हुकूमत जे लाइ हिकिड़ी वॾी शर्मसारी ऐं वॾो चैलेंज आहे त उहो कीअं थियो। ऐं ॿिए पासे इहो इन ते थोरो गौर करे ॾिसिजे त इहो वाक़ई इहे 200 माण्हू जेके हुआ इहे पाण मुरादो मुंतशिर थी ऐं पाण मुरादो जेको हिकिड़ो क़त्ल जो सबबु ॼाण आहे उते वञी था या उन्हनि जे पोयां के धुरियूं आहिनि। लॻे ईअं थो त ॼण उन्हनि जे पोयां का न का अहिड़ी धुर जेका आहे टी जेका फोर्स जेका आहे उन्हनि जो ई इहो कमु आहे, उन्हनि इहो ई रोल प्ले करायो आहे ऐं उन्हनि ई इन्हनि खे इस्तेमालु कयो आहे ऐं उन्हनि ई सपोर्ट कयो आहे। उन्हनि जा हिकिड़ा ॻुझा मक़सद ऐं ख़ासि मक़सद थियनि था जिनखे असां पाण बि ॿुधायोसीं त उहे कहिड़े तरीक़े सां कीअं उहे इस्तेमालु थिया आहिनि। त लॻे थो त का टी धुर जेका आहे उन्हनि ज़रूरु हिन खे इस्तेमालु कयो आहे। न त मूंखे नथो लॻे को पर अमन शहरी जेको आहे उहो पंहिंजे जज़्बनि जो इज़हार इन सूरत में वञी करे ऐं ख़ासि तौर ते इन्हनि मुल्कनि में ऐं सम्झा। ठीक सर, थैंक यू सो मच जियार बलोच साहब, थैंक यू प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू प्रोफेसर रफ़ीक मंजानी साहब, थैंक यू दिलस टिकारी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन इन प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।